नाज़िम गढ़ी यासिन में सिंधी सकाफ़त के भेटा पेश करण लाइ मुख़्तलिफ़ सियासी समाजी कोपरस धुरियुनि समेत शहरियनि पारां ज़बरदस्त रैलियूं कढियूं वयूं आहिनि। हर तरफ़ सकाफ़ती रंगनि जी बहार लगी वई। उन हवाले सां पेश आहे कादिर दाद महर जी ये रिपोर्ट। जी बिल्कुल 6 दिसंबर के प्रमोट करण लाइ गढ़ी यासिन में जसकम शहरी इतिहाद ऐं ॿियनि सियासी समाजी तंज़ीमुनि पारां सकाफ़त के प्रमोट करण लाइ मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां रैलियूं कढी पियूं वञनि। वधीक अचो त जीअं जसकम समाजी इतिहाद ऐं ॿियनि तंज़ीमुनि जे दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू सकाफ़त जे हवाले सां अॼोको ॾींहुं कीअं पिया मल्हाइनि। सिंध धरती हिकु अज़ीम वरिसे जी मालिकियाणी आहे ऐं सदियुनि खां वठी असांजी इहा ई रिवायत रही आहे त असीं मोहबत करण वारा माण्हू रहिया आहियूं। पर अफ़सोस बि हिन ॻाल्हि जो थींदो आहे त असांजे धरतीअ खे अलाए छो माटेली मां वारो सुलूक कयो पियो वञे। हिकिड़े पासे बेट खसिया पिया वञनि, ॿिए पासे कारूंजर जबल खे खोटे ऐं रद्द कयो पियो वञे। असां एॾनि अहिड़नि अमलनि ते बि हीअ जेको कुझु करे रहिया आहियूं इहो असांजो एहतिजाज बि सम्झो वञे। ऐं सिंधी सकाफ़त जे हवाले सां मां एतिरो ज़रूरु चवंदुमि त अॼु जेको ॾींहुं आहे उहो सकाफ़त जो ॾींहुं आहे। अचो त मोहबत मेड़ियूं, मोहबत विरायूं, मोहबत तक़सीम कयूं, छो जो असांजी धरती भिटाई जी धरती आहे। अजरक ऐं टोपी हुन जो सकाफ़ती ओहञाड़ आहे, निशान आहे जेको दुनिया में अॼु मल्हायो पियो वञे। असांजी ख़ुशीअ जो ॾींहुं आहे ऐं मुबारकबाद ॾियां थो मेरान टीवी समेत सॼी सिंधी मीडिया चैनल्स। सकाफ़ती ईद मल्हाए रहिया आहिनि सिंधी क़ौम। असां इहा उमेद ऐं तवक़्क़ो था कयूं त अॼु पंहिंजी सिंधी क़ौम जहिड़े नमूने सां मुतहद ऐं मुंज़म आहे, पंहिंजी इहा ॿधीअ जो पंहिंजो क़ौमी वसीलनि जी हिफ़ाज़त ऐं पंहिंजी धरतीअ जे नौजवाननि जी तालीम ते बि अहिड़े नमूने सां मुतहद ऐं मुंज़म थींदा। जी नाज़िम, तव्हां दोस्तनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो चवणु हुयो त 5000 साल पुराणी असांजी सकाफ़त आहे जंहिंखे प्रमोट करण लाइ असां हर साल जीअं हिन साल बि हीअ जेको रैलियूं कढियूं आहिनि। कैमरामैन एडिया बुडो सां गॾु कादिर दाद महर, मेरान टीवी न्यूज़, गढ़ी यासिन।